अस्सलामुअलैकुम। हिन वक्त असां कराची प्रेस क्लब खां थोरो अॻिते सिंध असेंबली रस्तो वञे थो उते मौजूदु आहियूं। रोड ब्लॉक कया विया। ही उस्ताद वेठा आहिनि सी में, हिते रोड ते वेठा आहिनि। एज़ यूजुअल टास्क कमेटी वियल आहे। महिरबानी, चांहि पी आई। एज़ यूजुअल टास्क कमेटी वियल आहे ऐं हमेशह जीअं ॻाल्हियूं हलनि पियूं। हेॾा ही नादिर मेमण, सादिक, कादिर ऐं मगन, पूरी STCC बीठी आहे। विच में मुंहिंजो भाउ इब्राहिम बजीर बि बीठो आहे। ऐं तव्हां छा पिया करियो ॿारो? इंतज़ार करियो बापा ने? वेट फॉर नोटिफिकेशन या अग्रीड अग्रीड अग्रीड? मां ॿुधो आहे त न को वज़ीर तालीम न आहे, एजुकेशन सेक्रेटरी ॿई न आहिनि। पोइ उते छा आहे बाक़ी इहा ख़बर न आहे। इहा ख़बर पई आहे त तालीमी मिनिस्टर खे घुरायो वियो आहे, वेठो आहे ॻाल्हियुनि जे लाइ। इंशाअल्लाह अल्लाह कंदो, ॻाल्हियूं कामयाब थींदियूं। न त अॻु में पुछा वेठा अच्छा पोइ वेठा मगन साहिबु एॾो परे खां हली आयो आहे। अदा इब्राहिम बजीर बि असां सां गॾु आहे। अदो बि हिन वक़्तु नारंगियूं खाई रहियो। उस्ताद बुख ऐं सी में बदहाल आहिनि ऐं पेट में कुआ पिया, अञा कुआ पिया पियो। पोइ हिकिड़ी ॿिली खाई छॾ, जान छुटी कंदे। ही सभु उस्ताद हिते रोडनि ते वेठा आहिनि राति जे हिन पहर में। सी आहे, ॾींहं जो गर्मी पे लॻी। कुझु उस्ताद हिन पासे वेठा आहिनि, कुझु उस्ताद हिन पासे वेठा आहिनि। अदा वारा बि आहिनि, बीठा आहिनि। छाजो इंतज़ारु आहे अदा? छाजो इंतज़ारु पिया करियूं, ॿुधायो असांजे नोटिफिकेशन जो इंतज़ारु कयूं पिया। असांजी कमेटी वई आहे ॻाल्हियूं करण जे लाइ गवर्नमेंट सां, गवर्नमेंट ऑफ एजुकेशन डिपार्टमेंट सां। उमेद आहे त असांखे जेको आहे मुस्तफ़ीद थींदासीं। असांजो जेको एहतजाज आहे इंशाअल्लाह कामयाबु वेंदो। कुझु नोटिफिकेशन मिलण जी उमेद आहे असांखे। हेॾा हाजी शफ़ी त छो वेठो आहे उस्तादनि जे विच में। मुंतज़िर आहियूं नोटिफिकेशन जा। को नोटिफिकेशन मिले, को ॾटो मिले, को लॉलीपॉप मिले। हमेशह जीअं या त ॻाल्हि चङा ई कंदो। आख़िरी उम्मीद बहितरी जी। हेॾा अता बिबर ऐं अदा अली मोहम्मद बीठा आहिनि। इहे ज़बरदस्त का बहस हले पई। कहिड़ी ॻाल्हि ते बि आहे तव्हांजी बहस हले? असांजी बहस हले थी पई। असां पाण में डिस्कस करे रहियासीं त अंदरि जेको आहे हिन महिल ताईं अञा ताईं देरि कई अथऊं। छा मसइलो आहे, कीअं न, जेकॾहिं मोटी था अचनि त पोइ असांजो प्लान छा हुजणु खपे? तव्हां छा था सम्झो? अॼु बि 7 जून जहिड़ो लॉलीपॉप आहे या कुझु आहे असर वाला में? त पोइ अली मोहम्मद अहिड़ो लिखंदो जो तव्हांखे त वरी रोकण में ॾुखियो आहे। मोबाइल में जेको आहे न मस बि नथी ख़तमु थिए न, मुसीबत ई आहे। बिना मसला मोबाइल वठी ॾियो त पोइ ईअं कयूं। उम्मीद आहे। हा ॾिसूं था। मोहम्मद अली शहर त हलायो आहे त का ख़ुशख़बरी आहे? ॾिसूं था, ख़ुशख़बरी मिलंदी। अला जेकॾहिं 2021 खां बि अपग्रेडेशन मिली थी वञे त इहा हिकिड़ी वॾी सक्सेस हूंदी, तमामु वॾी कामयाबी हूंदी। माना जेको कमु तव्हांजो चूंडियल मर्कज़ न करे सघियो, जेकॾहिं उहो धरणे में वेही ऐं तव्हां 2021 खां अपग्रेडेशन वठी था वञो त ॿियो तव्हांखे ॿियो छा खपे? सही। कुझु शयूं हूंदियूं आहिनि उहे एट अ टाइम मिलंदियूं आहिनि। कुझु शयुनि जे लाइ फॉलोअप करिणो पवंदो आहे। लाज़मी न आहे त तव्हां हिन महिल वेही रहो, जेतिरा मुतालबा तव्हां लिखी मोकिलिया आहिनि उहे सभई तव्हांखे हथ में मिलनि धरणे में। पर अगरि 7 जून वांगुरु ठलो पने ते एग्री लिखियल हूंदो तव्हां एग्री थींदा? न थींदासीं बिल्कुलु। उहो एग्री न लिखियल हुयो, ग्रीड जे विच में स्पेस हुयो। अच्छा, उहो हुयो ग्रीड, माना हिकिड़ी लालच। समझण वारा समझन पिया उन शइ। अॼु मूंखे ॻाल्हि सम्झ में आई। हाणे अची वई। इहा मां रखी पोस्ट थी अॻ में, शायदि तव्हांजे नज़र मां न गुज़रे। मूंखे बि हिकिड़े दोस्त ॿुधायो, ही शइ थिए। पोइ मुंहिंजो यार वाकई इहा ॻाल्हि तो थी सही आहे। ए जी में वॾो फ़र्क़ु हो, विच में स्पेस ॾेई ग्रीड लिखी हुयो। माना हिकिड़ी लालच। हिकिड़ी लालच।
सही सलाह चङी कंदो दी उमेदूं आहिनि उमेदुनि ते आसरे ते सभु को अचे थो निकिरी अलाह बहितर कंदो सी आहे न सी बड़ी आहे सही हिते ज्यादा या तव्हां न ज्यादा असां वटि ज़्यादा सी हा असां वटि ज़बरदस्त हिते कोन्हे उहा ओतिरी सी कोन्हे हिन बिल्डिंगुनि जे विच में बीठा असांजो समुंड किनारे ते घर आहिनि उते सी आहे अंगण में नथा असां वटि उते बिना कननि जो रुमाल विढ़ण खां सवाइ उते नथा वेही सघूं हिते बसि इहो आहे त ईअं बीठा आहियूं पूरियूं करे पोइ वञो सी बि गुज़ारे अलाह चङी कंदो हैदराबाद ते इन पासे गर्मी ज्यादा है तो वरी सर्दी ज्यादा है ना असां पासे इहा आहे गर्मी जे मुझ में गर्मी तेज़ सर्दियुनि में वरी ओतिरी सर्दी थिए सही हेलो महिरबानी अदा ये तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव मंज़र कराची प्रेस क्लब खां थोरो अॻिते साम्हूं जेकी बिल्डिंग नज़र अचे पई जंहिं ते बतियूं ॿरनि पियूं इहा आहे आर्ट्स काउंसिल जी बिल्डिंग आहे सभु उस्ताद वेठा आहिनि हाजी शफ़ी पंहिंजो मोर्चो संभाले वेठो आहे नो डाउट हाजी शफ़ी सुठो ऐं सचो माण्हू आहे हिन खां अॻिते नथी चवां हाजी साहब पाण बज़ाते ख़ुदि सुठो माण्हू आहे सिंसियर आहे उस्तादनि सां पर गेम कामयाब या नाकाम पंहिंजी टीम सां थींदी आहे इंडिविजुअल प्लेयर सां त कुझु नथो थिए आऊं अनीता ख़ान तव्हां सां गॾु मौजूदु आहियां कराची प्रेस क्लब तां लाइव हमेशह जीअं उस्तादनि जे काज़ लाइ कोशिशि पंहिंजे हिसे जी करणु निकिता आहियूं कामयाब या नाकाम थियणु नसीब जी ॻाल्हि आहे ॾिसूं था छा थो थिए मेहराबपुर खां अदा हिते मौजूदु आहे छा नालो आहे ख़ालिद कुंभर अदा छा था सोचो छा पिया करियो छो पिया करियो हाणे जे डिस्क एग्री करे थी अचे ऐं जे वाटर कैनन लॻे थो नाज़रीन तव्हां इहे बयान रिकॉर्ड ते रखिजो हा सादिक मेरी जो अलहमदुल्ला STCC पूरी मौजूद है इमरान जुनेजे के मिस करूं पिया वो कंहिं वजूहात की वजह से न अची सघियो STCC तक़रीबन आहे रब नवाज़ कोन आयो आईन जो माण्हू हा अरबाब आरे जो असांजो STCC जो मेंबर आहे उहो ॻाल्हियुनि में वियल आहे मोहम्मद अली शरब ॻाल्हियुनि में वियल आहे हिकिड़ो प्रमोशन वर्किंग कमेटी मां इमरान अज़ीज़ मोतीवाला बि ॻाल्हियुनि में वियल आहे चङे जी उम्मीद आहे त नौजवान क़यादत वई आहे अलाह कंदो बहितर थींदो ही उस्ताद टोलियुनि में वेठा आहिनि तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं लाइव कराची मां मरकज़ मंज़र अच्छा छा आहे ॿियो केरु छा पियो लिखे ॾिसूं उस्ताद इतिहाद ज़िंदाबाद हलो ॿियो नाइस वर्क इहो बसि अहिड़े ई क़िस्म जा कमेंट्स अचनि पिया हेॾां बीठो आहे करीम मेमण का हाल अहवाल करियूं था साईं करीम मेमण मटियारी मां साईं तव्हां छा पिया सोचो छा पिया करियो असीं उस्ताद जे मसइले जे लाइ सोचियूं पिया जेको उस्ताद जा मसइला अञा हल न थिया आहिनि ऐं जेको असांजा दोस्त कमेटी वई आहे उमेद आहे त सुठी मोट मिलंदी जे मोट न मिली त इनशाअल्लाह ताला असीं जेको मरण घणी ताईं हिते बुख हड़ताल कैंप हणी वेंदासीं असांजा जाइज़ मुतालबा आहिनि ऐं जेको असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि असां जेके बि मसइला आहिनि अपग्रेडेशन 21 खां प्रोमोशन आहे प्लस ॿिया जेके मसइला आहिनि नेशनल अपॉइंटमेंट वारा असांजा फुल फोर जेके हल कया वञनि न त ॿी सूरत में असांखे मरण घणी ताईं हिते एतिजाज अगरि अॼु बि को लॉलीपॉप मिलियो माना नंढा नंढा सनो सनो मसइलो हल कयूं चयूं ठीकु आहे बायोमेट्रिक न असांखे नोटिफिकेशन असांखे जेसीं न मिलंदासीं न उथंदासीं नोटिफिकेशन असांखे न मिलंदा बाक़ी लॉलीपॉप जेके तेसिताईं मिलंदा अचनि बसि जेको कूड़ा सूड़ा पना मिलियो ऐं जेको असांखे उथियारे छॾींदा न हींअर जेसीं नोटिफिकेशन न मिलंदा तेसीं असीं जेको हुते कैंप हणी वेंदासीं जेसीं असांखे नोटिफिकेशन मिलंदा
वेरी गुड। तव्हांजो प्रमोशन वर्किंग कमेटी जो हिकिड़ो एक्टिव उस्ताद आहे इमरान अज़ीज़ मोतीवाला, उहो बियल आहे। हाँ, साईं मोहम्मद अली पाए, साईं इमरान मोतीवाला, साईं बख्शल अब्बासी पाए, असांजा दोस्त नौजवान वियल आहिनि। इंशाअल्लाह ताला उम्मीद सुठी मिलंदी, मोट सुठी मिलंदी, न त ॿी सूरत में असां हिते वेठा आहियूं। असां जेतिरी मुतालबा मञीदा असां हिते वेठा आहियूं। सही। खाओ छा पिया अकेले अकेले? भुगड़ा खाऊं पिया। भुगड़ा पिया खाओ, ताक़त पिया वधाइनि ताकि हिते वेही सघनि। हाँ जी, हिते सभु मौजूद आहिनि, के बीठा आहिनि इंतज़ार में, के वेठा आहिनि, के खाइनि पिया, के ॻाल्हाइनि पिया। आपा वारा भी हींअर सी लॻो, आपा खे चांहि पी आया आहिनि। हर उस्ताद पंहिंजे पंहिंजे कम में मसरूफ़ आहे। कुझु उस्तादनि खे सी लॻो आहे त हिते वरी स्वेटर जैकेट वारो अची बीठो आहे, हुन खां जैकेट वग़ैरह वठनि पिया। हेॾा मीडिया जा माण्हू हाई अलर्ट बीठा आहिनि त मुज़ाकराती कमेटी वापसि अचे, ॾिसूं था छा ॻाल्हि ॿोल थिए थी। इन्हनि खे बि इंतज़ारु आहे मीडिया वारनि खे। हीअ सॼी मीडिया जी टीम हिते बीठी आहे, साम्हूं पुलिस बि बीठी आहे। मिड़ेई ॾेखारिया माण्हुनि खे छा पियो हले। माण्हू चवंदा लाइव कोन पियो हलाए, मूंखे लाइव हलाया। वालेकुम अस्सलाम। ही पुलिस बि अलर्ट बीठी आहे त मथां हिननि जो मुंड थी वञे मूव करण जो। हेॾां पुलिस बि अलर्ट बीठी आहे। हे असांजा पुलिस वारा भाउ इहे हिते बीठा आहिनि। वॉटर कैनन बिल्कुलु तयारु बीठी आहे। पूरो रोड जेको आहे इहो उस्तादनि ब्लॉक कयो आहे। हीअ तमामु मसरूफ़ शाहरा आहे जंहिंखे हिन वक़्तु उस्ताद बंदि करे वेठा आहिनि। ठीकु आहे जी, इंशाअल्लाह वरी गॾियूं। अचे टास्क कमेटी त पोइ तव्हांखे ॿुधायूं था छा ॻाल्हायूं, छा कयूं। सुठे जी उमेदु रखूं था, अला करे हमेशह जीअं अग्रीड 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 न हुजे। ठीकु आहे। अलाए कंहिंजी कॉल थी अचे, कॉल ॿुधां थोरी देरि खां पोइ लाइव अची। फेसबुक ते तव्हां ट्रेंड या मैसेज ज़ाहिद काज़ी मैसेज कंदो तव्हां ज़ाहिद काज़ी टीचर तव्हां कंदा आहियो, माना उहो फेसबुक ते आयो कमी से ॾींदा आहियूं, उहो त रिप्लाई कोन ॾींदा आहियूं। हितां तव्हांखे लाइव खणी था छॾियूं, भला इहो तव्हांजी नाराज़गी दूर थी वञे। तव्हां कमेंट नथी करो। इहे असांजा ॿाहिरि वीचारा बदीन मां हली आया आहिनि। बदीन मां ई बदीन सिटी मां आया आहिनि। नाला ॿुधायो पंहिंजा वरी खां। अदा वारनि खे शाबस आहे उस्ताद काज़ जे लाइ जो परे खां कराची कई आया आहिनि। महिरबानी अदा। अजीब लॻंदो आहे जो कॾहिं कॾहिं हिननि त ख़ैर सही चयो, पर के माण्हू अची चवंदा आहिनि मैडम असीं तव्हांजा दोस्त आहियूं। अरे बाबा दोस्त कीअं थिया, वरी ख़बर पवंदी आहे फेसबुक फ्रेंड आहिनि। अरे अंग्रेज़ी में चओ, एॾो ख़राबु नथो लॻे, मूं अजीब थो लॻे। हिते कराची जा असांजा उस्ताद वेठा आहिनि। हेॾां साईं मुमताज़ शाह वारा हे इंतज़ार में बीठा आहिनि। सर वेही वेही थकी पिया छा? न न वेही वेही थकी पिया। बी वरी थोरो टाइम इंशाअल्लाह सॼी राति बीहंदासीं पर मसला हल कराईंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह बहितर इंशाअल्लाह। सही। साईं मुमताज़ शाह बिल्कुलु पुरजोश तरीक़े सां असां सां गॾु हो। ही अदा वारा छा था चवनि? अस्सलाम वालेकुम। वरी लाइव हले पियो, मुंहिंजो सभु ॾेखारिया। असांजा उस्ताद वीचारा वेठा आहिनि। हा, अदा वारा सभु हिते इंतज़ार में वेठा आहिनि त छा थो टास्क कमेटी जो रिज़ल्ट अचे। सी आहे न? सी आहे। हल्को हल्को आहे बसि। पाणी भला कहिड़ो खणी आया हूंदा, गटर जो आहे साफ़ आहे। हेॾां केरु मूंखे सॾे पियो, आपा खे वठी आहे।
राशिद मशहूरी इंतज़ार में बीठो आहे त छा थो थिए छा न। ही रोशन मशहूरी साहब। हाँ लाइव पियो हले। न इहो। हा माशाल्लाह ज़बरदस्त। अदा तव्हां ॿुधायो तव्हां किथां आया आहियो, छो आया आहियो, थोरी तफ़सील ॿुधायो। असां थी पंहिंजे उस्तादनि जे हक़नि जे लाइ हिते कराची में पहुता आहियूं। हैदराबाद खां वॾो सफ़र करे असां पंहिंजो ज़िले जो जेको तालके जो जेको जनरल सेक्रेटरी ऐं सदर आहे साईं अमीर बख्श गुरगड़ी ऐं उन सां अलावा पीर मुनीर शाह, असांजो प्रीत प्यारो साईं असांजो फोकल पर्सन रौनक अली, साईं अब्दुल हमीद पंवर साहब आहे। इहे सभई असां गॾिजी हिते पहुता आहियूं उस्तादनि जे हक़नि जे लाइ। साईं अमीर बख्श साईं अभी असां हिते इंशाल्लाह पहुता आहियूं उस्तादनि जे जेके जाइज़ मुतालबनि जे हक़ लाइ। असां पंहिंजे तहलके सां अमीर बख्श गुरगड़ी तहलके सदर हैदराबाद ऐं असांजी पूरी टीम उहिदेदार मालियात सेक्रेटरी साईं रौनक, डिप्टी जनरल सेक्रेटरी जुमन मला, जनरल सेक्रेटरी पीर मुनीर शाह ऐं साईं अब्दुल गफूर ऐं साईं अब्दुल हमीद कंवर साहब, आफ्ताब शाह, सॼी टीम सां हिते आफ्ताब शाह हिते हैदराबाद पहुता आहियूं, हिते कराची पहुता आहियूं। इंशाल्लाह आफ्ताब राजपूत बि आहे, आफ्ताब सैयद बि आहे, ॿई आहिनि। ऐं इंशाल्लाह जेसी असांजा मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि, ॻाल्हियूं हलनि पियूं, इंशाल्लाह मुतालबा मंज़ूर न थींदा त असां हिते न वेंदासीं जेसी असांजा जाइज़ मुतालबा आहिनि। सही। अदा वारा सभु हितां हैदराबाद खां हली हिते आया आहिनि। अदा वारा उस्तादनि जे लाइ निकिता आहिनि, जेके घर में वेही कमेंट कनि पिया त उन्हनि खे बि निकिरणु खपे अॼु, पर न आया। मूंखे सॼो इशू आहे। हा